मती अध्याय 20 अंगूर जे बगीचे में कम करण वारे मजूरन जो मिसाल। स्वर्ग जो राज इं आहे कि मञो हिकु अंगूर जे बगीचे जो मालिक सुबुह साण सवेल उथी करे पंहिंजे बगीचे में कम करण जे लाइ मजूरन खे ॻोल्हण निकितो। उन खां पोइ हुन मजूरन खे ॻोल्हे करे उन्हनि सां हिकु दिनार जी मजूरी नकी कई ऐं पोइ उन मजूरन खे पंहिंजे अंगूर जे बाग़ीचे में कम करण जे लाइ मोकिलियईं। पोइ लॻभॻि 9 बजे जे आसपास वरी बगीचे जो मालिक चौंक ते वियो ऐं हुन ॾिठईं कि कुझु मजूर ईअं ई बिना कम जे बेकार बीठा आहिनि। इन ते बगीचे जे मालिक उन्हनि मजूरनि खे चयईं, तव्हां बि वञी करे अंगूर जे बगीचे में कमु कयो, जेको मूंखे ठीकु लॻो उहो मां तव्हांखे मजूरी ॾींदुमि। सो उहे बि कमु करण हली विया। उन खां पोइ लॻभॻि 12 बजे ऐं 3 बजे जे आसपास उन मालिक वरी चौंक ते वञी करे मजूरनि खे बगीचे में कमु करण जे लाइ मोकिलियईं। उहो मालिक शाम जो 5 बजे वरी ॿाहिरि निकितो ऐं उन उते कुझु ॿियनि मजूरनि खे बीठे ॾिठईं। सो उन मजूरनि खां पुछईं, तव्हां छो सॼो ॾींहुं हिते बिना कम जे वांदा बीठा आहियो? उन्हनि संदसि खे चयो, इन लाइ छो कि कंहिं बि असांखे कमु न ॾिनो आहे। बगीचे जे मालिक उन मजूरनि खे चयो, वञो तव्हां बि मुंहिंजे बगीचे में वञी कमु कयो। पोइ जॾहिं ॾींहुं पूरो थियो त उन मालिक पंहिंजे भंडारीअ खे चयईं, जेके मजूर आख़िर में कम ते लॻा हुआ उन्हनि खां वठी करे जेके मजूर सुबुह खां वठी कम ते लॻाया विया आहिनि उन्हनि सभिनीनि खे सॾु करे मजूरी ॾेई छॾ। जेके आख़िर में 5 बजे कम ते लॻाया विया हुआ उन्हनि सभिनीनि खे हिकु दिनार मिलियो। इहो ॾिसी जेके उन्हनि खां पहिरियों कम ते लॻाया विया हुआ उन्हनि खे ईअं लॻो कि असांखे वधीक मजूरी मिलंदी, पर उन्हनि खे बि हिकु दिनार ई मिलियो। उन्हनि मजूरनि मजूरी त वठी छॾी, पर उहे मालिक जे ख़िलाफ़ कुड़कुड़ाए करे ईअं चवण लॻा, जिन मजूरनि आख़िर में 1 कलाक ई कमु कयूं ऐं असां जिन सुबुह खां वठी करे उस में मजूरी कई आहे उन्हनि खे बि तूं साॻी मजूरी ॾिनई जेकी असांखे ॾिनई। मालिक उन्हनि मजूरनि मां हिकु ॼणे खे इहो जवाबु ॾींदे चयईंसि, हे दोस्त, मां तव्हां सां कुझु बि अन्याय न कयो आहे। छा तव्हां ई मूंखां ॾींहं जी 1 दिनार मजूरी तय न कई हुई? पंहिंजी मजूरी खणो ऐं घर वञो। मुंहिंजी मर्ज़ी इहा ई आहे कि मां उन मजूर खे बि जेके आख़िर में कम ते लॻाया विया हुआ साॻी मजूरी ॾियां। छा मां जीअं चाहियां पंहिंजे पैसनि खे उअं ई इस्तेमालु करण जो अधिकार न रखंदो आहियां? छा मां ॿियनि मजूरनि जे प्रति उदार दिलि ॾेखारियो आहे? इन जे करे तोखे साड़ थो थिए? इन करे जेके पोयां आहिनि उहे अॻियां थींदा ऐं जेके अॻियां आहिनि उहे पोयां थींदा। पंहिंजी मौत जे बारे में येशूअ जी 3 दफ़ो भविष्यवाणी करणु। जॾहिं येशू यरूशलेम शहर वञी रहियो हो त रस्ते में वेंदे वक़्तु उहो पंहिंजे 12 ई चेलनि खे अकेलाईअ में वठी वियो ऐं उन्हनि खे चयईं, ॾिसो, असां यरूशलेम हली रहिया आहियूं। उते माण्हूअ जे पुट खे धोखे सां पकड़े करे मुख्य याजकनि ऐं धर्मशास्त्रियुनि जे हथ में सौंपियो वेंदो ऐं उहे उन खे माराइण जे लाइ ॾोही ठहिराईंदा ऐं उन खे गैर यहूदियुनि जे हथ में सौंपींदा। उहे उन जो मज़ाक उॾाईंदा, चाबुक हणंदा ऐं उन खे क्रूस ते चाढ़े छॾींदा, पर 3 ॾींहं ते हू वापसि मौत मां जिंदो थी वेंदो। याकूब ऐं यूहन्ना जे माता जी विनती। उन खां पोइ जब्दीअ जी ज़ाल पंहिंजे 2 पुटनि सां गॾु येशूअ वटि आई ऐं उन जे साम्हूं झुकी करे संदसि खां कुझु घुरणु चाहियईं। इन ते येशूअ उन खे चयईं, तूं छा थी चाहीं? उन संदसि खे जवाबु ॾिनई, मां चाहियां थी कि जॾहिं तूं राजा थी ऐं महिमा सां गॾु राज करी त उन वक़्तु मुंहिंजे पुटनि मां हिकु तुंहिंजे साॼे ऐं ॿियो तुंहिंजे खाॿे पासे वेह। येशूअ उन जे पुटनि खे चयो, तव्हांखे ख़बर कोन्हे कि तव्हां छा था घुरो? जेको पीड़ा जो कोड़ो प्यालो मां पीअण ते आहियां, छा तव्हां उहो पी सघंदा आहियो? उन्हनि येशूअ खे चयो, हा, असां पी सघंदा आहियूं। इन ते येशूअ उन्हनि खे चयो, जेको पीड़ा जो प्यालो मां पीअण वारो आहियां उहो तव्हां बि पीअंदव, पर मुंहिंजे साॼे पासे ऐं खाॿे पासे कंहिंखे विहारणो आहे इहो मुंहिंजे हथ में कोन्हे, पर पिता परमेश्वर जे ई हथ में आहे, जंहिंजे लाइ हुन उहे जॻहियूं तयारु कयूं आहिनि। जॾहिं बाक़ी 10 ई चेलनि इहा ॻाल्हि ॿुधी त उहे याकूब ऐं यूहन्ना जे मथां ॾाढो गुस्सो करण लॻा। येशूअ पंहिंजे चेलनि खे पाण वटि सॾु कयो ऐं उन्हनि खे चवणु लॻो, छा तव्हांखे ख़बर आहे कि जेके गैर यहूदियुनि में वॾा हाकिम था सम्झा वञनि उहे पंहिंजी प्रजा ते हुकुम हलाईंदा आहिनि ऐं सरदार पंहिंजे हेठां कमु करण वारनि माण्हुनि जे मथां पूरो अधिकार जताईंदा आहिनि? पर तव्हां में ईअं न हुजणु खपे। तव्हां मां जेको वॾो थियणु चाहे उहो सभिनीनि जी सेवा करण वारो ठहे ऐं तव्हां मां जेको अॻियां थियणु चाहे उहो सभिनीनि जो दास ठहे। उअं ई जीअं माण्हूअ जो पुटु आहे, उहो हिन लाइ न आयो आहे
कि हुन जी सेवा टहल कई वञे, पर इन लाइ आयो आहे कि हू पाण ॿियनि जी सेवा टहल करे ऐं घणनि ई खे बचाइण जे लाइ फिरौतीअ में पंहिंजी जान ॾे। ॿिनि अंधनि जूं अखियूं ठीकु करणु। उन खां पोइ यीशु ऐं संदसि जा चेला यरीहो नगर में आया ऐं उतां निकिरण जे वक़्तु हिकु वॾी भीड़ उन्हनि सां गॾु हलण लॻी। उते रस्ते जे किनारे ते 2 अंधा माण्हू वेठा हुआ। जॾहिं उन्हनि इहो ॿुधो कि यीशु नाज़री तो हितां लंघे, उहे ज़ोर ज़ोर सां रड़ियूं करे ईअं विनती करण लॻा कि हे प्रभु यीशु, दाऊद जा वंशज, असांजे मथां रहम कर। इन ते चङनि ॼणनि उन खे दड़का ॾेई करे चुप रहण जे लाइ चयो, पर उहे अंधा अञा बि वधीक ज़ोर ज़ोर सां रड़ियूं करण लॻा, हे प्रभु, दाऊद जा वंशज, असांजे मथां रहम कर। इहो ॿुधी यीशु उते बीह रहियो ऐं उन अंधनि खे पाण वटि सॾु करे उन्हनि खां पुछईं, तव्हां छा था चाहियो? मां तव्हांजे लाइ छा कयां? उन्हनि यीशुअ खे चयो, हे गुरु, इहो कर कि असां ॾिसण लॻूं। यीशुअ खे उन्हनि जे मथां दया आई ऐं पोइ जीअं ई हुन उन्हनि जे अखियुनि खे स्पर्श कयईं त ओॾीमहिल ई उन्हनि ॿिन्हिनि जूं अखियुनि जी रोशनी वापसि अची वई ऐं पोइ उहे यीशुअ जे पोयां हलण लॻा।